बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम ब्यूरो टाइम खड़ी अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो लाॻीतो शिकारपुर ज़िले जे हवाले सां ही प्रोग्राम कंदा पिया अचूं। असांजो गुज़िरियल प्रोग्राम बि शिकारपुर ज़िले जे अमन अमान मुतलिक़ हो, जेको शिकारपुर ज़िले में हिन वक़्तु सूरत हाल बणी आहे ऐं हिकिड़ो सिंध जो बदनाम दाड़ियल जेको कचे में दहशत जी अलामत बणियल हो, झंगल तेगाणी पंहिंजे साथी समेत मारिजी वियो हो। ऐं उन खां अलावा मदईजी वारे पासे ॾे बि ॿुधायो पियो वञे त उॾे बि ॾोहारी मारिजी विया आहिनि। ऐं हिन एसपी जी हीअ पहिरीं वॾी कार्रवाई आहे जंहिं उन इलाइक़े में हिकिड़े ॾोहनि में माठार जो सबबु बणिजी सघे थी। पर शिकारपुर ज़िलो सिर्फ़ु इन हवाले सां इन हद ते बदमनी वारी सूरत हाल न आहे। शिकारपुर ज़िले जे लखी तालको हुजे, खानपुर तालको हुजे, मदईजी तालको हुजे, माना ईअं सम्झो त शिकारपुर ज़िलो पाण जेको ज़िलई हेडक्वार्टर आहे शिकारपुर, उहो बि बदमनी जी सूरत हाल खां को आजो कोन्हे। ऐं उते आए ॾींहं अहिड़े क़िस्म जा वाक़िया थियनि था जो माण्हुनि जो साह मुठितो थी वञे ऐं माण्हू अदम तहफ़ुज़ जो शिकार थियनि था। डिघे अरसे खां वठी शिकारपुर ज़िलो अहिड़े बदमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे। ऐं हिते अॻ में जेको SSP साहिबु अमीर सऊद बक्सी खे ट्रांसफ़र कयो वियो हो, उनजो बि कारण इहे हा त उन ऑपरेशन दौरान पंहिंजा पुलिस वारा जेके जा शहीद थी विया हुआ। ऐं उन में इन खां अॻ में बि हिते ॾोहारियुनि कचे जे ॾोहारियुनि जेको आहे DSP रैंक जा ऑफिसर शहीद कया आहिनि। जीअं राव शफ़ीउल्ला DSP खानपुर हुयो, उनखे शहीद कयो वियो हुयो। उनखां अलावा ॿिया खोड़सारा सब इंस्पेक्टर, ASI, पुलिस जा अहलकार लाॻीतो उहे शहीद थींदा आया। ऐं हीअ ॾोहारियुनि खे पहिरियों दफ़ो उहो नाले वारो ॾोहारी मुयो हो झंगल तेगाणी। ऐं उन झंगल तेगाणी जे मार्जण वारी सूरत हाल कीअं बणी, इन हवाले सां गुज़िरियल प्रोग्राम बि असां कयोसीं। ऐं हिन वक़्तु उन साॻे तसलसल में ही प्रोग्राम असां करे रहिया आहियूं त हिन वक़्तु जेको शिकारपुर ज़िले जा बाक़ी तालका आहिनि, गढ़ी यासीन खां वठी करे हे पंहिंजो लखी तालको आहे या परियो ॿाहिरियो खानपुर तालको, ख़ासि करे गढ़ी तेगे जे इलाइक़े खे जेको लॻे थो उहो खानपुर तालके में अचे थो, गढ़ी तेगे वारो इलाइक़ो। ऐं उते समूरी हिनमहिल उहा सूरत हाल कीअं आहे, इहो ॾोहारियुनि में केतिरो उन ॾोहारी कार्रवाइयुनि में माठार अची सघे थी इन झंगल तेगाणी जे मारिजी वञण खां पोइ, इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते शिकारपुर ज़िले जा सिंध टीवी न्यूज़ जा रिपोर्टर सारंग बप्पड़ असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। उन सां ॻाल्हाईंदासीं। सारंग, असांखे महिरबानी करे इहो ॿुधायो त शिकारपुर ज़िले अंदरि जेका पुलिसिंग जी सूरत हाल आहे उहा कीअं आहे ऐं अमन अमान जी सूरत हाल केतिरी बहितर थी सघी आहे, या हीउ जेको झंगल तेगाणी जेको वॾो ॾोहारी हो उन्हनि जे पंहिंजे साथी समेत मारिजी वियो आहे, इहो पुलिस मुक़ाबले में कीअं मारिजी वियो, इन हवाले सां असांखे तफ़सील सां ॿुधाइजो। जी बिल्कुलु अज़हर, शिकारपुर ज़िलो जीअं त सॼी सिंध मां हिकिड़ो जेको बदनाम ज़िलो रहियो आहे ॾोहारियुनि जे हवाले सां, अगवाउनि ऐं फुरनि जे हवाले सां जेको आहे हिते वारदातूं हमेशह खां थींदियूं रहियूं आहिनि। हीअ तमामु पुराणा नासूर आहिनि जेके खानपुर जे कचे में गढ़ी तेगे वारे इलाइक़े में ॾकबंद खां हेठि जेका एरिया आहे उहा हमेशह ॾोहारियुनि जी आवाज़ ॻाए रही आहे। ऐं गढ़ी यासीन वारो इलाइक़ो पिणु जेको आहे ॾोहारियुनि जे हवाले आहे। उन सां गॾो गॾु मदेजी जो कचो बि ॾोहारियुनि जी आवाज़ ॻाए। दरियाई पटियूं जेके बि आहिनि या जिते जंग ॿेलो आहे उते ॾोहारियुनि जा थाक हुजनि था। पर जेका हीअ शिकारपुर ज़िले जी बदनामी हुई ॾोहारियुनि जे हवाले सां, अगवाउनि फुरनि जे हवाले सां, हाणे शिकारपुर जी मशहूरी सभ खां वधीक एनकाउंटर वारो ज़िलो तौरु कई थी वञे त शिकारपुर में सभ खां वधीक एनकाउंटर्स थिया आहिनि, जंहिंजो तादादु हिन वक़्तु 11 थी चुको आहे। SSP तनवीर तुनियो जे अचण खां पोइ जेका सूरत हाल हुई त इंतिहाई ॾुखी हुई। उन में जेको आहे त पुलिस एहलकार शहीद थिया, उन खां पोइ SSP तनवीर तुनियो खे हिते मुक़ररु कयो वियो हो। शुरूआती मरहलनि में त पुलिस खे जेको आहे त ऑपरेशन जे हवाले सां जेके ॾुखियाऊं पेश अची रहियूं त उते ऑपरेशन त पुलिस न करे सघी, पर SSP मुताबिक़ त जो टारगेटेड ऑपरेशन हूंदो ऐं उनजा असर असांखे उन में ॾिसणु अचनि था त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पुलिस जेको आहे त एनकाउंटर्स करे पई। जेको बि ॾोहारी पकड़िजे थो, जंहिंजे मथां हिकु केस आहे, 2 केस आहिनि, उहो जेकॾहिं उहो आज़ादु नथो थिए या उनजे मथां संगीन क़िस्म जा केस हुजनि था त उन्हनि खे जेको आहे त फुल फ्राए कयो थो वञे। ऐं गुज़िरियल जेको हफ़्तो आहे उहो पुलिस जे हवाले सां वॾी कामयाबी जो हफ़्तो हिते जेको आहे तस्लीम कयो पियो वञे त पुलिस खे वॾी तमामु कामयाबी मिली आहे। ऐं इहा कामयाबी जेका त केतिरनि ई सालनि खां पोइ
शिकारपुर ज़िले अंदरि पुलिस खे मिली आहे, जंहिंमें झंगल तेगाणी जेको हमेशह वीडियो वायरल करे पुलिस खे ललकारींदो रहियो ऐं ख़ासि तौर ते जेके शहीद एहलकार थिया, 3 पुलिस एहलकार जेके ॻड़ी तेगो में शहीद थिया, उन में APC चेन जे अॻियां हुन जेको आहे त चैलेंज कयो पुलिस खे त तव्हां अचो असांखे जेको आहे त मारे ॾिसायो। उनखे जेको आहे त एनकाउंटर में मारण खां पोइ पुलिस जो कुझु न कुझु जेको मोराल आहे उहो शिकारपुर में बुलंद थियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में हिन वक़्तु अगवाउनि जो तादाद बि ज़ीरो आहे। उन सां गॾो गॾु जेको स्ट्रीट क्राइम आहे उहो त हल्को फुल्को आहे, पर इंडस हाईवे जे हवाले सां काई बि जेको आहे त ॾोह जी वारदात ॾिसण में नथी अचे, कोई बि अगवा ऐं फुर जो वाक़ियो जेको आहे ॾिसण में नथो अचे। पर एनकाउंटर्स जेके पुलिस जा आहिनि, जेके गिरफ़्तारी खां पोइ या जेके पुलिस मुक़ाबला आहिनि मुबैना तौर जेके थियनि था, जीअं झंगल तेगाणी जो जेको मुक़ाबिलो आहे पुलिस मुक़ाबिलो, उन में झंगल तेगाणी उन सां गॾु ॿियो ॾुआरी बि जेको आहे त मारिजी वियो। मां तव्हांखे ॿुधाई थो वञां त हिन वक़्तु तेगाणी बिरादरी जा 8 ऐं मजमूई तौर ते 11 एनकाउंटर्स जेको आहे त पुलिस करे चुकी आहे। उन में जेको आहे पुलिस जो इहो ई चवणु आहे त जेतिरे ताईं ॾुआरी आहिनि, जेतिरे ताईं इन जो जेको आहे दाबो बरक़रार आहे, ओतिरे ताईं जेको आहे त पुलिस पंहिंजी कार्रवाई कंदी रहंदी ऐं आख़िरी ॾुआरी ताईं जेको आहे त पुलिस जूं कार्रवायूं हलंदियूं रहंदियूं। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में हिन वक़्तु इहा पोज़ीशन आहे त शिकारपुर जी पुलिस जो मोराल हिन एनकाउंटर्स जेको लास्ट 2 धाड़ियल मुआ आहिनि उन खां पोइ जेको आहे त काफ़ी बहितर थियो आहे, जंहिंमें ॾुआरियुनि में ख़ौफ़ बि नज़र अचे थो ऐं आम तौर ते ॾोहनि में बि जेको आहे त घटिताई नज़र अची रही आहे। ऐं उन सां गॾो गॾु जेके नंढियूं वॾियूं वारदातूं थींदियूं आहिनि स्ट्रीट क्राइम उहे त हलंदड़ आहिनि, पर ॿियो पासो इहो बि आहे त शिकारपुर अंदरि जेको SSP जो दौरु आहे उन में 25 खां 30 माण्हू जेको आहे त क़तल थिया आहिनि मुख़्तलिफ़ वाक़िअनि में, बिरादरी तकरारनि में, काराई तकरारनि में। उन सां गॾो गॾु जेके औरतूं बि पिणु क़तल थियूं आहिनि, हिते त लखी हुजे, गड़ियासीन वारो इलाइक़ो हुजे या खानपुर जो इलाइक़ो हुजे, कारोकारी में काफ़ी जेके औरतूं आहिनि उहे बि क़तल थियूं आहिनि। मजमूई तौर 25 खां वधीक क़तल बि पिणु बिरादरी तकरारनि में थिया आहिनि, पर उन हवाले सां पुलिस जी काई बि कार्रवाई नज़र नथी अचे। फ़िलहाल जेको आहे त फोकस रुगो गड़ी ते उहो तरफ़ आहे या उन्हनि ॾुआरनि ख़िलाफ़ु आहे जंहिंजे मथां काफ़ी केस आहिनि या उहे कहिड़े बि तरीक़े सां पुलिस खे पकड़ में अचनि था त उन्हनि खे जेको आहे त हाफ़ फिराए या फुल फिराए कयो थो वञे। SSP जो इहो बि चवणु आहे त 100 जो टारगेट उहो पूरो करण खां पोइ जेको आहे त दम पटींदो। त मां सम्झां थो त शिकारपुर में काफ़ी जेको आहे त बहितर सूरत हाल थी वई आहे। पहिरियां खां जेको रोज़ाने जे बिना ते अगवाउनि ऐं वारदातुनि जो सिलसिलो शुरू हूंदो, पुलिस हमेशह नुक़सानु खाधो हुयो ऐं उन खां पोइ SSP शिकारपुर जेका हिकमत अमली खणी आयो त उहो टारगेटेड ऑपरेशन जे हवाले सां माण्हुनि इहो सम्झो पए त हिते कचे जे अंदरि ड्रोन लाथा वेंदा या मुख़्तलिफ़ APC चेन्स लाइ ॾुआरनि जी तराह वेड़ कई वेंदी, पर इहो मुमकिन न हो ऐं न ई इहो जेको आहे त SSP हिकमत अमली आहे अपनाई। उन खां पोइ हिन जी हिकमत अमली आहे त इंफॉर्मेशन बेस्ड जेको आहे त कार्रवायूं हलंदड़ आहिनि, जंहिंमें जेको आहे त जिते बि ॾुआरी जी इंफॉर्मेशन मिले थी उते पुलिस एनकाउंटर करे थी ऐं उन सां जेको आहे त पुलिस जो मोराल हिन भेरे जेको आहे त काफ़ी बहितर नज़र अचे थो। जी सर। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि असांखे ॿुधायो त हीउ हिकिड़ो बर्निंग एरिया त बिल्कुलु सही ॻाल्हि आहे, उहो गड़ी तेगे वारो कचे जो इलाइक़ो हिकिड़ो बर्निंग एरिया हुयो ऐं उहो ॾोहारियुनि जी आवाज़गाह सां गॾो गॾु वञिणो हिकिड़ी ॾोहारियुनि जी जन्नत हुई जिते हू पाण खे कंप्लीटली महफ़ूज़ तसवर कंदा आहिनि। पर जेको ॿियो पासो आहे ही खानपुर वारे तालके जो एरिया आहे, गड़ी तेगे वारो इलाइक़ो, लखी तालके जे एरिया जेको परियों शाह बेले वारो इलाइक़ो आहे, उतां जी सूरत हाल कीअं आहे? ॾिसो न, हाणे शाह बेले वारे इलाइक़े में हिकु SHO शहीद थी चुको आहे, 3 पुलिस एहलकार शहीद थिया आहिनि 2 साल अॻु में। उन खां पोइ पुलिस उते काई बि कार्रवाई न कई आहे, नई को धाड़े लॻती अची जेको आहे त पुलिस जे मथां उन्हनि को वार कयो आहे, नई का कार्रवाई नज़र में अची आहे। बाक़ी उते लखी तालके में अगवाउनि जो सिलसिलो हलंदड़ हुयो, पोइ उहो सियासी हुजे या जेको आहे त धाड़ेलनि जे पारां कयो वियो हुजे। उन खां पोइ जेका हिन वक़्तु शाह बेले जी सूरत हाल आहे त उते बिल्कुलु ठापर आहे, पुलिस जी ओॾे काई बि अचु वञु न आहे, रसद न आहे, उते बि जेको आहे त नोगो एरिया ऐं शाह बेलो जेको तमामु वॾो बेलो सम्झो वञे थो गड़ी तेगे खां पोइ, उते बि जेको आहे धाड़ेलनि जूं आमाज़गाहूं आहिनि, पर उते जेके पुलिस जी रसद आहे ऐं पुलिस जो जेको टारगेट आहे फ़िलहाल जेको आहे त उन तरफ़ न आहे। उनजो पुलिस जो टारगेट गड़ी तेगो तरफ़ आहे ऐं ॿियो गड़ी यासीन जा जेके कुझु इलाइक़ा आहिनि जिते मारफाणी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि में जेके जहिड़ा हलंदा आहिनि बिरादरी तकरार आहिनि, उते कुझु न कुझु जेको आहे त पुलिस जूं कार्रवायूं नज़र अचनि थियूं। उन सां गॾो गॾु शिकारपुर जे मुख़्तलिफ़ लिंक रोड्स ते पुलिस पारां जेके गिरफ़्तारियूं कयूं थियूं वञनि, 10-10, 12-12, 15-15 माण्हू हिक ई वक़्त में जेको आहे त खंबे जेको आहे त उनखां पुछा गाछा जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। शिकारपुर में मुकमिल तौर ते जेके ॾुआरनि जे ख़िलाफ़ ईअं चइजे त ऑपरेशन जेको आहे त पके ते हली रहियो आहे, कोई बि पके ते ॾुआरी अचे थो त फ़क़ति उहो ई मारियो थो वञे। ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जीअं गड़ी यासीन वारे इलाइक़े में ऐं
शाह बेले में या मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा थियनि था उते पुलिस जी एतिरी वॾी जेका कार्रवाई हुजे उहा जेको आहे त नज़र न आई आहे। गढ़ी तोगो जी तरफ़ जेको शिकारपुर पुलिस जो मोह आहे उते जेको आहे त कुझु न कुझु जेके तेगाणी बिरादरी जा ॾोहारी आहिनि या उन सां वास्तो रखनि था उनखे मुबैना मुक़ाबलनि में जेको आहे त मारियो वियो आहे। ऐं शाह बेले में मुनीर मिसराणी आहे या मुख़्तलिफ़ जेके धाड़ियल रहनि था उनजे ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं काई बि कार्रवाई असराइती कार्रवाई जंहिंखे चइजे त कोन थी सघी आहे ऐं कोई बि उतां जेको आहे त गिरफ़्त में न अची सघियो आहे। तोड़े जो मुनीर मिसराणी तरफ़ां इहो बि ऐलान कयो वियो त जेकॾहिं सरकार उनखे आम माफ़ी ॾिए त हू जेको आहे त माफ़ी वठी जेको आहे त पंहिंजी सज़ा काटे बहितर ज़िंदगी गुज़ारे सघनि था। उन सां गॾोगॾु शिकारपुर जी पुलिस जूं जेके नंढे पैमाने वारियूं कार्रवायूं आहिनि उहे जेको आहे त स्ट्रीट क्राइम जे हवाले सां उहे बि हलंदड़ आहिनि। जी अच्छा, ॿी ॻाल्हि हिते असां कंदासीं, असांखे इन ॻाल्हि खां बि आगाह कजो त जीअं तव्हां ॿुधायो था त मुनीर मिसराणी वारो जेको टोलो आहे शाह बेले में रहंदड़ उहे ॿाहिरि निकिरी अची के ॾोहारी कार्रवायूं कोन था करनि, उहे उते ई वेठल आहिनि जंहिंजे करे उहो कचे में पुलिस ऑपरेशन करण जे लाइ वई न आहे। उहे ॾोहारी ॿाहिरि निकिरी ॾोह करनि नथा जंहिंजे करे उन पासे ॾे का ॿी अहिड़ी सूरत हाल न आहे। उहा जेका क़ौमी शाइरा आहे जेका सखर ऐं शिकारपुर जे विच में रस्तो आहे या लखीअ खां जेको रस्तो लाड़काणे तरफ़ वञे थो उहो रस्तो आहे, उहो गढ़ी यासीन जो हिकिड़ो पासो आहे। तव्हां जीअं मारफाणियुनि जी ॻाल्हि कई त मारफाणियुनि जो इलाइक़ो इहो गोले दड़े वारो पासो थी थो वञे। ॿियो जेको गढ़ी यासीन जो इलाइक़ो आहे उहो जेको विचो लखीअ खां रस्तो वञे थो, जेको गढ़ी यासीन जो कचे वारो मधीजी जे पासे ॾांहुं इलाइक़ो आहे, उतां जी सूरत हाल कीअं आहे? ॾिसो न उते बि जेको आहे त मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में जेका दरियाई पट्टी आहे उते त इहे जेकी ॿेले वारी एरिया आहे उते त धाड़ियलनि जा आमाजगाह हमेशह खां रहिया आहिनि। इहा का नई ॻाल्हि कोन्हे त कचे में जेके धाड़ियल आहिनि उहे वारदातूं करे पके तरफ़ वारदातूं करणु अचनि था ऐं पोइ कचे में हलिया था वञनि गुम थी वञनि था। जीअं मुनीर मिसराणी जेको आहे त हाणे वारदातुनि खां ख़ाली थी जेको आहे त वेही रहियो आहे, कोई बि उनजे मथां कार्रवाई करणु वञे थो त उनजे मथां अटैक थिए थी, न त हू जेको आहे चुप वेठा आहिनि। पर बनस्बत गढ़ी यासीन वारी जेका इलाइक़ो आहे उते बिरादरी तकरार तमामु घणा आहिनि ऐं उते शाम खां पोइ कंहिं बि आम माण्हू जी जेका रसद आहे अचु वञु आहे उहा तमामु नामुमकिन आहे त उन्हनि खां फुर बि कई थी वञे ऐं उनखे जेको आहे त मारियो कुटियो बि वञे थो ऐं उन सां गॾोगॾु जेके मोटरसाइकिल्स आहिनि या गाॾियूं आहिनि उनखां बि जेको आहे त गढ़ी यासीन वारे इलाइक़े में जेके ॿेले वारा इलाइक़ा आहिनि उते जेको आहे त फुर थिए थी। हीअ जेके रस्ता शेरापुर तरफ़ वञनि था या जेकोबाद वञनि था, विचां जेके लिंक रोड वञनि था उते इंतिहाई तमामु ख़तरो आहे। हीअ जागण जहानवा थाणे वारे इलाइक़े समेत जेके गढ़ी यासीन ऐं गोलोदड़ वारो इलाइक़ो आहे उहे जेको आहे त बिरादरी तकरारनि जा आमाजगाह आहिनि। उते जेको आहे त अॻवाउनि जो सिलसिलो न आहे जीअं गढ़ी तेगो जो आहे ऐं उते पुलिस जेकॾहिं सिंसियरिटी सां ऐं सचाई सां कार्रवाई करणु चाहे त उहा इलाइक़ो तमामु थोरो आहे, उहो क्लीन थी सघे थो। पर उनजे बनस्बत जेको गढ़ी तेगो वारो इलाइक़ो आहे उहो तमामु वॾो आहे ऐं उते कार्रवायूं करणु एतिरियूं सहिंजूं बि न आहिनि जंहिंजे करे जेको आहे त पुलिस खे गढ़ी यासीन खां जेको आहे त एतिरी तकलीफ़ या एतिरी जेको आहे त कार्रवाई जेको आहे धाड़ियलनि जे तरफ़ां जेको आहे त पुलिस खे न ॾिसणी पई आहे। उनजे बनस्बत गढ़ी तेगो में पुलिस खे जेको आहे त हमेशह जवाबु मिलियो आहे ऐं पुलिस जा नुक़सान बि जेको आहे त खानपुर जे कचे वारे इलाइक़े मां तमामु घणा थिया आहिनि। पर पुलिस जेकॾहिं चाहे त गढ़ी यासीन समेत सॼी जेके इलाइक़ा आहिनि उहे ख़ाली थी सघनि था। भला हिते जेके क़ौमी शाइराऊं आहिनि जेके शिकारपुर खां लाड़काणे तरफ़ रस्तो वञे थो या लखीअ खां लाड़काणे तरफ़ रस्तो वञे थो, शिकारपुर खां सखर या शिकारपुर खां जेको कंदकोट कश्मीर ॾे रस्तो वञे थो, इहे क़ौमी शाइराऊं केतिरियूं महफ़ूज़ आहिनि हाणे? ॾिसो अज़र न जॾहिं खां SSP जेके इन तब्दील थींदा रहिया आहिनि मुख़्तलिफ़ दौरनि में, कामरान नवाज़ हो, उनखां पोइ ॿिनि ॾींहंनि जे लाइ अमीर सऊद मंगसी खे हिते आंदो वियो, वरी उनखे सियासी बुनियादुनि ते हटायो वियो, उनखां पोइ तनवीर तुनियो आयो त शिकारपुर में जेके इंडस हाईवे वारा इलाइक़ा आहिनि जीअं मिसाल तौर ते गढ़ी तेगे जो कचो या करमपुर वारी एरिया आहे, उनखां फैज़ू आहे ऐं उनखां पोइ लखी हेॾां जे अचूं था त सखर शिकारपुर रोड खां लखी वारो इलाइक़ो साम्हूं अचे थो ऐं उन सां गॾोगॾु जेकोबाद शिकारपुर रोड उहो बि जेको आहे त हिन वक़्तु उते वॾियूं वारदातूं जेको आहे त नज़र नथियूं अचनि। पर लिंक रोड ते उहे जेके ॾोहारी आहिनि जेके इंडस हाईवे ते ॾोह कंदा हुआ उहे जेको आहे त हाणे उनजो मुंहुं जेको आहे त लिंक रोड्स तरफ़ आहे। किथे किथे जेको आहे त फुर मोटरसाइकिल जा जेके वाक़िया आहिनि उहे जेको आहे पेश अचनि था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके आम माण्हू आहिनि उहे दाइनि बि था, हिते कंप्लेन्स SSP ऑफिस में खणी अचनि था, पर उन्हनि ख़िलाफ़ु हिन वक़्तु ताईं काई बि कार्रवाई जेको आहे त नथी सघी आहे।
आहे। बाक़ी वॾी पैमाने ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पुलिस इहे इनकाउंटर्स कया आहिनि ऐं गिरफ़्तारियूं जेके आहिनि उहे जेके लिंक रोड्स तां जेके आम माण्हू गुज़रनि था उन्हनि खां ई जेको आहे उन जूं गिरफ़्तारियूं जेको आहे त कयूं वञनि थियूं। उन खां पोइ ही जेके इलाइक़ा आहिनि इंडस हाईवे जा जेके आहिनि उते का वॾी फुर या वारदात जो जेको आहे त को वॾो वाक़ियो जेको आहे त पेश न आयो आहे। इनखे काफ़ी जेको आहे त साल थी चुका आहिनि त इंडस हाईवे हिन वक़्तु सेफ आहिनि। जी अच्छा, तव्हां जे चवण जो मक़सदु आहे त इंडस हाईवे ते हाणे पुलिस जी पेट्रोलिंग रहे थी ऐं जेके लिंक रोड आहिनि उन्हनि ते अञा नंढी नंढी ॾोहनि जा वाक़िया थियनि था, जहिड़ो की जेको शेरापुर तरफ़ ग़ुलाम शाह वारो इलाइक़ो आहे शिकारपुर ज़िले जो, या वरी हेॾो ज़रखेर वारो इलाइक़ो आहे, या गढ़ी ते जो जेको विचों लिंक रोड आहे, या वरी जेको लखीअ खां हेठि विचों रोड अचे थो रुस्तम ऐं चक वारे पासे ॾे, इन रोडनि ते अञा उहे सन्हियूं सन्हियूं मोटरसाइकिल फुर या ॿियूं कारवायूं अहिड़ियूं आहिनि। बाक़ी हाईवेज़ ते उहे हाईवेज़ महफ़ूज़ थी विया। बिल्कुलु, छो त हाईवेज़ ते हिकु त पेट्रोलिंग आहे पुलिस जूं काफ़ी जेके गाॾियूं आहिनि या एसएसपी ख़ुदि बि जेको आहे त उनखे चेक कंदो रहंदो आहे। एएसपी सिटी हुजे फाज़िल शाह बुखारी या एएसपी तनवीर तुनियो हुजे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उहे इंडस हाईवे जो चकर हणनि था। पर ॻाल्हि आहे लिंक रोड्स जी जेके मुख़्तलिफ़ शहरनि खे या मुख़्तलिफ़ ॻोठनि खे हिन इंडस हाईवे सां ॻंढनि था या शहर तरफ़ शिकारपुर तरफ़ उहे जेके अचनि था त उन्हनि ते जेको आहे त चौकसी जी सख़्तु ज़रूरत आहे। उते काफ़ी जेके चौकियूं आहिनि उहे परे परे क़ाइमु थियल आहिनि। उन चौकियुनि ते हिकु हिकु ॿ जेके पुलिस एहलकार आहिनि उहे मुक़ररु थियल आहिनि। उनजे करे उन चौकियुनि जा जेके इलाइक़ा आहिनि उते जेको आहे त वारदातूं थियनि थियूं। इंडस हाईवे ते हिन वक़्तु वारदातूं न आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शिकारपुर जे मुख़्तलिफ़ जिते वारदातुनि वारा इलाइक़ा आहिनि उते पुलिस जी नफ़री वधाए, उते चौकियुनि खे जेको आहे त मज़बूत कयो वञे ऐं आम माण्हू खे तहफ़ुज़ तॾहिं मिली सघंदो जॾहिं शिकारपुर जा जेके आम ॻोठाणा जेके शहर तरफ़ ईंदड़ वेंदड़ आहिनि, जेके कारोबारी हवाले सां या मुख़्तलिफ़ वक़्तनि ते देर मदेर शिकारपुर शहर या कानपुर या लखी या गढ़ी यासीन में लिंक रोड ज़रिए अचनि था, उन्हनि खे जेको आहे त हिफ़ाज़त जी सख़्तु ज़रूरत पवे थी। बाक़ी शहर शिकारपुर में त आम माण्हू जेको आहे त महफ़ूज़ आहे। उते काई बि हिन वक़्तु अहिड़ी सूरत हाल न आहे त जेको आहे फुर जा वाक़िया या धाड़े जा वाक़िया इन ताज़े जेको आहे त महीने में पेश आया हुजनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त इंडस हाईवे इन करे मज़बूत आहे त उते कुझु न कुझु पुलिस जी पेट्रोलिंग आहे ऐं जांच आहे ऐं ॿियो पुलिस जो एनकाउंटर्स जेके कया आहिनि उन खां पोइ इहो धाड़ेलनि में ख़ौफ़ बि आहे त हू इंडस हाईवे ते नथा चढ़नि। जी भला हिकिड़ी ॿी ॻाल्हि जेका तनवीर तुनियो साहिबु ताज़ो ई हिकु ॿ पुलिस वारनि जी नौकरियूं ख़तमु कयूं ऐं उन्हनि ते इहो इल्ज़ाम आयो त उहे ॾोहारियुनि सां उहे उनजा राब्ता वास्ता आहिनि, जंहिंजे करे अॻ में ईअं थींदो रहियो आहे त शिकारपुर पुलिस में कारियूं रिढियूं अहिड़ियूं हुयूं जंहिंजे करे पुलिस खे नुक़सानु पहुचंदो रहियो ऐं पुलिस वारा शहीद थींदा रहिया ऐं पुलिस जी समूरी चोरपुर जी ख़बर ॾोहारनि ताणी पहुचे पई। ॿिनि पुलिस वारनि जी नौकरी ख़तमु करण खां पोइ उहो कारी रिढनि वारी जेको पुलिस खाते में सूरत हाल हुई उहा हाणे कीअं थी तव्हांखे सम्झ में अचे? तव्हांजा सोर्सिस छा ॿुधाइनि था? ॾिसो न ज़रा माज़ी में बि जेकॾहिं असां 1 साल पोइ थी वञूं त 100 खां वधीक जेके पुलिस एहलकार आहे उन्हनि खे फ़क़ति सज़ा तौरु ज़िले बदर कयो वियो हो त हुननि जा ॾोहारनि सां राब्ता आहिनि। इहो साबित बि थी चुको हो त हिते SHO लेवल जा माण्हू या जेके हिते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते ॾोहारनि सां राब्ते में हुया उन्हनि खे ज़िले बदर कयो वियो। ऐं उन खां पोइ SSP तनवीर तुनी हिन वक़्तु ताईं जेके 5 नंढा वॾा मुंशी आहिनि फ़क़ति उन्हनि खे ई सज़ा तौरु जेको आहे त उनजी नौकरियूं ख़तमु कयूं आहिनि। इहा तमामु वॾी सज़ा त कंहिं बि जेको आहे त सरकारी मुलाज़िम जी जेको आहे त नौकरी ख़तमु कई वञे ऐं इहे तमामु वॾियूं सज़ाऊं आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे त पुलिस इन हवाले सां हिन वक़्तु सीरियस नज़र अचे थी त शिकारपुर में जिते जिते जंहिं जेको आहे पुलिस ऑफिसर या अहलकार जा कंहिं बि ॾोहारी सां जेकॾहिं राब्ता हुजनि था त उहे जेको आहे त पंहिंजी नौकरी जेको आहे त विञाए सघनि था। ऐं उन सां गॾु गॾु हिकिड़ो इहो मैसेज बि हर सिपाही या हर अहलकार ॾांहुं वञे थो त ॾोहारनि सां जंहिंजो बि राब्तो हूंदो उन जी जॻह जेको आहे त शिकारपुर जी पुलिस वारे खाते में न हूंदी। पर माज़ी में ईअं न हुयो ऐं काफ़ी जेके पुलिस एहलकार हुआ इन ॾोह में जेको आहे फ़क़ति ज़िले बदर थिया। ऑफिसर रैंक जा माण्हू बि जेको आहे हितां ज़िले बदर थिया। उन खां पोइ वरी उन्हनि खे साॻियो हिन ज़िले में आंदो वियो, वरी हितां जेको आहे त कढियो वियो ऐं इहो सिलसिलो हमेशह खां हलंदो आयो आहे। हिन वक़्तु बि चयो थो वञे त शिकारपुर पुलिस जा काफ़ी जेके अहिड़ा माण्हू अहिड़ियूं कारियूं शिकारपुर पुलिस में जेको आहे त मौजूदु आहिनि जंहिंजा ॾोहारनि सां राब्ता हुजनि था। उहे उनखे अॻ में ई ऑपरेशन जे हवाले सां या पुलिस कार्रवाइनि जे हवाले सां आगाही ॾियनि था, जंहिंजे करे ई जेको आहे त पुलिस जा एॾा वॾा नुक़सान थिया आहिनि। DSP राव शफ़ीउल्ला हुजे या ही 3 पुलिस एहलकार शहीद हुजनि या उन खां अॻ में SHO लखी वारे इलाइक़े में जेको आहे त शहीद थियो। इहे सभई सारा जेके आहिनि इहे पुलिस जे उन्हनि
ॿारनि रिढनि जे सबबु जेको आहे त शहीद थिया ऐं पुलिस खे उन हवाले सां वॾो नुक़सानु ॾिसणो पियो ऐं हिन वक़्तु पुलिस में जेके नओं ट्रेंड आयो आहे सज़ा जो त जंहिंजी नौकिरी ख़तमु थी कई वञे त इहो जेको आहे त काफ़ी मस्बत साबित थी सघे थो भले जेको आहे त उनजा राब्ता न बि हुजनि पर हिकिड़ो इम्पैक्ट पुलिस में इहो बहितर पवंदो त हुनजी सज़ा तौरु हुनजी नौकिरी बि ख़तमु थिए थी ॿियो त उन सां गॾोगॾु जेके ॿिया पुलिस एहलकार आहिनि उन्हनि ते बि इहो इम्पैक्ट पवंदो त हुनजा जेके राब्ता ॾोहारनि सां रहिया आहिनि उहे उनखे ख़तमु करणु घुरिजनि जी इन खां अॻु में माना अहिड़ी का मेजर पनिशमेंट अॻूणे SP साहिबान कोन ॾिनी जंहिंमें नौकिरी ख़तमु थी हुजे सिर्फ़ु ज़िले बदिरी हुई उहा बि कुझु अरसे जे लाइ ऐं वरी साॻिए तरह सां कुझु टाइम गुज़रण खां पोइ साॻा ई ऑफिसर अप्रोच कराए हिन ज़िले में मोटी पिया अचनि इहो सिलसिलो इहो हलंदड़ हो बिल्कुलु बिल्कुलु इहो सिलसिलो मां तव्हांखे ॿुधायां त अज़र शिकारपुर में काफ़ी सालनि खां हलंदड़ हो त हिते SHOs बि काफ़ी हुया जंहिंजा वास्ता ॾोहारनि सां ॿुधाए या मुख़्तलिफ़ सज़ाऊं ॾेई उनखे ज़िले बदर जूं जेको आहे त सज़ाऊं जा लेटर निकिता उनखां पोइ उन्हनि खे वरी जेकॾहिं ॿियो SSP आयो पए त उहे पंहिंजा सोर्स लॻाए सियासी बुनियादनि ते जेको आहे त शिकारपुर में पंहिंजूं मुक़ररियूं कराइनि पिया ऐं हिन वक़्तु शिकारपुर में जेका टीम आहे उहा मुख़्तलिफ़ टीम जेको आहे SSP तनवीर तुंहिंजो पाण आंदी वई आहे पुराणा जेके बि हिते जेको आहे त SHOs हुया या मुख़्तलिफ़ जेका पुराणियूं जेके थाणनि जा जेका वॾा मुंशी हुया नंढा मुंशी हुया उनखे जेको आहे त काफ़ी अरसे खां जेको आहे चेंज करण जूं जेके ॻाल्हियूं हुयूं उहे ज़ाहिर थी रहियूं आहिनि ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते काफ़ी तब्दीलियूं आंदियूं वियूं आहिनि ऐं काफ़ी माण्हू जेके पुलिस एहलकार आहिनि ऐं उन में वॾा मुंशी नंढा मुंशी बि शामिल आहिनि जंहिंमें 4 खां 5 खे जेको आहे त सज़ा ॾेई उनजी नौकिरी ख़तमु कई वई आहे पर माज़ी में इहो जेको सज़ा हुई फ़क़ति ज़िले बदर ताईं हुई ऐं बाद में सियासी बुनियादनि ते उहे ई जेके एहलकार उहे जेको आहे त ज़िले में वापसि अचनि पिया ऐं साॻियो उते ई उन्हनि इलाइक़नि में फरमाइश ते पंहिंजो जेको आहे त जॉइनिंग कराइनि पिया ऐं उते जेको आहे साॻा उहे ॾोहारनि सां मिलियल हुया ऐं उन्हनि जे करे ई जेको आहे त शिकारपुर पुलिस हमेशह नुक़सानु खाधो ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर पुलिस जो कोई बि वॾे ऑपरेशन जो इरादो नज़र नथो अचे ऐं शिकारपुर पुलिस फ़क़ति इंफॉर्मेशन बेस्ड ऐं टारगेटेड बेस्ड जेका ऑपरेशन शुरू कई आहे उन में 11 जेको आहे एनकाउंटर थी चुका आहिनि जी भला माज़ी में कुझु पुलिस जा अहिड़ा ऑफिसर बि हुआ नंढी रैंक जा जीअं चयो वेंदो आहे त थाणे जी नानी सॾी वेंदी आहे थाणे जो वॾो मुंशी जा हेड मोहरर उन खां पोइ SHO हूंदो आहे माज़ी में कुझु अहिड़ा ऑफिसर नंढी रैंक जा पुलिस जा हुआ जिन जूं फ़ोन कॉल वायरल थियूं जिन ॾोहारनि सां उन्हनि ॻाल्हाईंदे उन जूं फ़ोन कॉल्स रिकॉर्ड थियूं हुयूं उहे वायरल थियूं हुयूं छा उहे ऑफिसर अञा ताईं शिकारपुर ज़िले में मौजूदु आहिनि न बिल्कुलु न उन में जेको आहे त मां तव्हांखे ॿुधायां त अब्दुल कादर चांडियो हुजे अयूब डोगर हुजे ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेके SHOs हुजनि उन्हनि जा जेको आहे त उन्हनि खे ज़िले बदर बि हितां कयो वियो आहे ऐं उन सां गॾोगॾु CI इंचार्ज हिते जेके मुक़ररु अब्दुल कादर चांडियो उनखे बि जेको आहे त ज़िले बदर कयो वियो हो ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु शिकारपुर में अहिड़ी काई बि जेको आहे त मुक़ररु ई न आहे जंहिंजे मथां जेको आहे त इहो चई सघिजे त हीउ ज़िले बदर थियल आहे ऐं वरी जेको आहे त हुनखे वापसि आंदो वियो आहे ऐं शिकारपुर ज़िले में हिन वक़्तु जेका पुलिसिंग आहे उहा असांखे कुझु न कुझु नज़र अचे थी माज़ी जी भेट में त शिकारपुर जा जेके इंडस हाईवे वारा इलाइक़ा आहिनि उहे जेको आहे सेफ आहिनि पर उन हूंदे ज़रूरत आहे त जेकी चौकियूं आहिनि लिंक रोड आहिनि या मुख़्तलिफ़ ॻोठनि में जेके वारदातूं थियनि थियूं या जेके बिरादरी तकरार आहिनि बिरादरी तकरार हितां जो नासूर आहिनि उहे जेको आहे त 25 खां 30 माण्हू जेको आहे त 2-2.5 महीननि में जेको आहे मारिजी चुका आहिनि उन हवाले सां शिकारपुर पुलिस जी काई बि कार्रवाई नज़र नथी अचे बोतारनि जी कार्रवाई नज़र नथी अचे किथे बि जेको आहे अहिड़ी बिरादरी तकरार ख़तमु करण जे लाइ सियासी समाजी धुरियुनि पारां जेके आम जेके समाजी धुरियूं आहिनि उहे जेको आहे त कुझु न कुझु हथु पेर हणनि थियूं पर उन हूंदे शिकारपुर में बिरादरी तकरार हिन वक़्तु उरूज ते आहिनि जीअं तव्हां ॿुधायो था त गढ़ी यासीन वारो जेको इलाइक़ो आहे जीअं गोले दड़े वारो पासो आहे या इन खां ॿिया पासा आहिनि गढ़ी यासीन तालके जा उते केतिरा ई बिरादरी तकरार हलंदड़ आहिनि यकीनन उहे जेके बिरादरी तकरार हूंदा आहिनि क़बीलाई जहिड़ा हूंदा आहिनि उहे ॼणो ॾोहारी ठाहिण जूं हिकिड़ी फैक्ट्रियूं हूंदियूं आहिनि उते उहे क़बीलाई जहिड़नि में जहिड़ींदड़ माण्हू बि ॾोह कंदा आहिनि उहे राति जे पहर में निकिरी करे पंहिंजे दुश्मननि खे हिट करण जे लाइ पोइ उनखे रस्ते ते ॿियो बि को हथु अची वियो त उहा ॾोह वारो हिकिड़ो अमल करे छॾींदा आहिनि त बिरादरी तकरारनि ॾे अञा ताईं शिकारपुर पुलिस जो तवजो कोन्हे बिल्कुलु न शिकारपुर में बिरादरी तकरार उरूज ते आहिनि मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु 15 खां 20 बिरादरी तकरार शिकारपुर ज़िले अंदरि हलंदड़ आहिनि जंहिंमें जेको आहे त काफ़ी मारफाणी बिरादरी जो तकरार हुजे जतोई बिरादरी जा तकरार हुजनि उन सां गॾोगॾु तेगाणी बिजराणी तकरार हुजे इहे काफ़ी जेके तकरार आहिनि वॾा तकरार उहे जेको आहे त हिन वक़्तु हलंदड़ आहिनि ऐं जेकॾहिं नंढनि वॾनि तकरारनि जा जरगा थियनि था त उहे जेके तकरारी धुरियूं आहिनि जंहिंजा खून थियल हुजनि था उहे ॾंड उन्हनि माण्हुनि मां ई फुर करे जेको आहे धाड़ा हणी जेको आहे त उहे
उहे ॾंड पूरो कनि था। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर पुलिस जी हमेशह इहा ई कमज़ोरी रही आहे त हिते जे जेके बिरादरियूं आहिनि उन्हनि खे हथियारबंद बणायो वियो आहे। जेतिरे ताईं उहे हथियारबंद हूंदा, उन वटि एतिरा हथियार हूंदा, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहे पंहिंजा जेको आहे बिरादरियुनि समेत मुख़्तलिफ़ जेके वक़्तनि ते ॾोह बि कंदा, माण्हू बि मारींदा ऐं वारदातूं बि कंदा ऐं उन सां गॾोगॾु अमुन में जेको आहे त काफ़ी ख़लल पवंदो। ऐं शिकारपुर जेको ज़िलो आहे हमेशह बिरादरी तकरारनि सबबु ई हुन भोॻियो आहे। ऐं पुलिस जूं ऑपरेशन्स कुझु ॾोहारनि तरफ़ त जेको आहे त उनजो मुंहुं थी सघे थो, पर बिरादरी तकरार जेको आहे त शिकारपुर जो नासूर आहिनि, जिन खे ख़तमु करण जे लाइ हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे बि संजीदा न आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु शिकारपुर जी पुलिस बि फ़क़ति केस दाख़िल करण जी हद ताईं त संजीदा आहे, पर उनखे जेके बिरादरी तकरारनि जा माण्हू आहिनि उहे जरगन ज़रिए त जान छॾाइनि था, पर उनखे अदालत में नथो आंदो वञे, उनजे ख़िलाफ़ का सज़ा न जेको आहे त नथी ॾिनी वञे। 100 माण्हुनि जो खून थियल हुजे थो, पर उनखे काई बि सज़ा न आहे, फ़क़ति ॾंड भरे चटियूं भरे जेको आहे त उहे पंहिंजी जान छॾाइनि था। तंहिंजे करे शिकारपुर में अमुन जेको आहे त हिकिड़ो अणलभ चइजे त उहो सालनि खां वठी जेको आहे त अणलभ आहे। ऐं शिकारपुर में ज़रूरत आहे त जरगा भले थियनि, पर शिकारपुर जा जेके तकरार हलनि था, बिरादरी तकरार, उनखे ख़तमु करण जे लाइ को जामे प्लान जोड़े उनखे ख़तमु कयो वञे। जी जी जीअं तव्हां ॿुधायो था त क़ौमी शहराउनि ते त हिन महिल सूरत हाल बहितर आहे, पर जेके लिंक रोड आहिनि, जहिड़ी तरह सां तव्हां ॿिया खोड़ सारा रस्ता ॿुधाया, गढ़ी ते वारे पासे जा नंढा लिंक रोड आहिनि, चक शिकारपुर वारो जेको रस्तो आहे, लखी वारो रस्तो आहे, उहो लिंक रोड आहे, या ॿिया खोड़ सारा जेके लिंक रोड्स तव्हां ॿुधायो था। उन खां अलावा कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ी वीडियो वायरल थी, जंहिंमें रुस्तम शहर जे विचां हेॾो सारी आबादी वारो शहर आहे, जिते थाणो मौजूदु आहे, उतो जदीद हथियारनि सां हथियारबंद ॿ 2 मोटरसाइकिलुनि ते सवार 3 ॼणा उहे जदीद हथियार खणी ॾींहं ॾिठे जो गुज़रिया पिए विया। त माना इन इलाइक़नि में उते अहिड़ी का पुलिसिंग न आहे जो उहे जेके जदीद हथियार खणी माण्हू इहे वञनि था त उहे भल कबीला घेड़नि जे करे उन्हनि खे हथियार साण हुजनि, या ॾोहारी कार्रवाइनि जे इरादे सां उन्हनि खे हथियार साण हुजनि। माना अञा ताईं इन अमल खे पुलिस रोके न सघी आहे। बिल्कुलु अज़र, मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में जेके बिरादरी तकरार आहिनि उन में जेके ग्रुप हूंदा आहिनि मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा, उहे हथियारनि जी फ़क़ति न नुमाइश कंदा आहिनि, पर उहे हर वक़्तु पाण वटि हथियार साण रखंदा आहिनि, त कॾहिं बि असांजी दुश्मन कोई साम्हूं अची वञे त उनखे उन वक़्तु ई मारे छॾियूं। ऐं शिकारपुर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको गढ़ी तेग वारो इलाइक़ो हुजे, रुस्तम हुजे, फैज़ू हुजे, गढ़ी यासीन हुजे, मदेजी हुजे, उते हथियारबंद माण्हू रहनि था ऐं उते पुलिस उनखे ॾिसे थी पई। मुख़्तलिफ़ वीडियोज़ में तव्हां ऐं असांजे नाज़रीन ॾिठो हूंदो त हथियारबंद गुज़रनि था ऐं उतां जेको आहे त पुलिस जूं चौकियूं बि साम्हूं आहिनि, पर पुलिस जा जेके चौकी जा 2 एहलकार जेके 15 या 10 हथियारबंद हुजनि, उनखे क्लेशन कोफ हुजनि, उन सां उहे मुक़ाबिलो त नथा करे सघनि। ज़रूरत आहे त जेके वॾी सतह ते बिरादरी तकरारनि खे रोकण जे लाइ ऐं हथियारबंद जेके माण्हू बणाया था वञनि उनखे डीवेपनाइज़ करण जे लाइ को जामे प्लान हुजे, का वॾी प्लानिंग हुजे। हितां जा चूंडियल नुमाइंदा चङा मुड़ुस उन में जेको आहे त पंहिंजी बिरादरियुनि खे उन ते राज़ी कनि त हू अमन सां रहनि, ऐं तंहिंजे करे ई जेको आहे त तरक़ी अची सघे थी। जॾहिं इहे बिरादरी तकरार ख़तमु थींदा, माण्हू जेको आहे त हिते माण्हुनि जो शिकार बंदि थींदो। शिकारपुर हिकु शिकारगाह बणिजी चुको आहे, जंहिंखे जेको आहे त ख़तमु करण जे लाइ न हितां जी स्टेट जेको आहे संजीदा नज़र अचे थी, न असांजा हिते चूंडियल नुमाइंदा संजीदा नज़र अचनि था, न ई शिकारपुर जी पुलिस हिन वक़्तु ई कंहिं बिरादरी तकरार खे रोकण में जेको आहे को अमल दख़ल ॾेई उनखे ख़तमु करायो आहे, न उनखे का बिरादरी तकरार जे झेड़ींदड़नि खे हिन वक़्तु ताईं जेका का सज़ा आई आहे। ऐं हिन वक़्तु मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर में काफ़ी जेके तकरार हलंदड़ आहिनि उनमें सवे जानियूं जेको आहे त ज़ाया थियल आहिनि, उतां जा स्कूल बंदि आहिनि, उतां जा जेको आहे त कारोबार बंदि आहिनि। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इहे ई बिरादरी तकरारनि वारा माण्हू लिंक रोड ते वञी जेको आहे त मोटरसाइकिल फुरकनि था ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जेको आहे त माल चोरी कनि था। मतिलबु हिते डिस्टर्बेंस वारो माहौल हमेशह खां रहियो आहे, उहो हमेशह जेको आहे त मौजूदु रहियो आहे, हिन वक़्तु बि मौजूदु आहे। फ़क़ति इंडस हाईवे असां क्लीन चई सघूं था, ऐं जेके दरियाई पट्टी वारा इलाइक़ा आहिनि उते जेके धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु पुलिस जो
जेको कार्रवायूं आहिनि टारगेटेड उन्हनि में कुझु न कुझु जेको आहे हिन वक़्तु जेको आहे त ख़ौफ़ आहे, पर हिन वक़्तु बि धाड़ेलनि जी वॾी खेप जेको आहे त मौजूदु आहे, जेको आहे त पुलिस खे ख़तमु करण जे लाइ जामे प्लान जोड़णो पवंदो। इन सां गॾोगॾु बिरादरी तकरारनि जे ख़तमु करण जे लाइ बि कुझु न कुझु जेको आहे त पुलिस खे अॻिते अचणी पंहिंजो जेको आहे उहो किरदारु अदा करणो पवंदो ऐं उन सां गॾोगॾु हितां जा चूंडियल नुमाइंदा बि उनखे टारे सघनि था, पर अलाए छो उहे जेको आहे त हिन हवाले सां कॾहिं बि असांखे संजीदा नज़र न आया आहिनि। जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो भला त हाणे जीअं हिकु झंगल तेगाणी मारिजी वियो, ॿिया इन गड़ी तेगे वारे कचे में कहिड़ा ख़तरनाक धाड़ेल जेके आहिनि जेके कंहिं बि वक़्तु पुलिस जे लाइ चैलेंज बणिजी सघनि था, या उन झंगल तेगाणी जो ख़ुदा न ख़ास्ता अल्लाह न करे को पलांत में कोई अहिड़ी कार्रवाई करे सघनि था, ॿिया अहिड़ा ख़तरनाक नाला कहिड़ा आहिनि जेके कंहिं बि वक़्तु उहे कंहिं हानि जो सबबु बणिजी सघनि था? ॾिसो न अज़र, शिकारपुर जो जेको खानपुर तालुको आहे उनजो कचे वारो इलाइक़ो आहे, गड़ी तेगो खां हेठि ॾकबंद वारो इलाइक़ो, उते काफ़ी धाड़ेलनि जूं आमाज गांव आहिनि, जंहिंमें जेको आहे यासीन सब्ज़ोई आहे, खैरू तेगाणी आहे ऐं झरो बंगलाणी आहे। उन सां गॾोगॾु उनजी सॼी टीम जेका झंगल तेगाणी जी आहे उहा अञा पोइते आहे। काफ़ी जेके धाड़ेल आहिनि इन जा जीअं जागीराणी ताईं जेके वरी कश्मीर में उनजो जेको आहे असर रसूख़ आहे, इहे हिक ॿिए सां जेको आहे त हमेशह गॾु रहिया आहिनि। हीअ सॼी सारी जेका खेप आहे उहा अञा पोइते आहे ऐं पुलिस जे लाइ वॾा तमामु चैलेंज आहिनि ऐं ख़तरा आहिनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे जेकॾहिं पुलिस गड़ी तेगो में इन्हनि हथियारनि हलंदी त हमेशह उन नुक़सानु ई खाधो आहे, तंहिंजे करे पुलिस कचे तरफ़ वञणु चाहे ई नथी। हू फ़क़ति पुलिस इहा ई चाहे थी त टारगेटेड ऑपरेशन हुजे, कंहिं बि ॾोहार जी इंफॉर्मेशन हुजे त उनखे जेको आहे टारगेट करे उहो मारिजे। बाक़ी पुलिस जे हिन वक़्तु जेका सूरत हालात इहो वस में ई न आहे त हू जेको आहे त अंदरि ऑपरेशन करे सघनि। हिन हवाले सां IG सिंध ऐं DIG AIG सखर ऐं हुन सां गॾु DIG लाड़काणो तरफ़ां बि इहे जेको आहे त ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि त कचे में काई बि ऑपरेशन न थींदी ऐं टारगेटेड ऑपरेशन जेके हिन वक़्तु हली रहियो आहे शिकारपुर में उहो ई जारी रहंदो। ऐं हिन वक़्तु ताईं वफ़ाक़ जेका चई रही हुई मदद जे हवाले सां, उहा बि सिंध हुकूमत वठण खां इनकार कयो आहे ऐं हीअ जेके ऑपरेशन्स आहिनि उहे जेतिरे ताईं मुकमिल तौर ते इहे कचे जा इलाइक़ा ख़ाली न कराईंदियूं। मां सम्झां थो त बिरादरी तकरार बि एतिरा ई हलंदा रहंदा। उन सां गॾोगॾु हितां जा जेके जहिड़ींदड़ धुरियूं आहिनि उन वटि उहे ई हथियार जेको आहे त रहंदा ऐं हिननि खे ख़तमु करण जे लाइ शिकारपुर पुलिस ऐं उन सां गॾोगॾु सिंध हुकूमत ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि ऐं भोतार आहिनि उनखे अहम किरदारु अदा करणो पवंदो। जी माना तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त जीअं सतार सब्ज़ोई आहे, बेलो तेगाणी आहे या झरो बंगुलाणी आहे, जीअंद जागीराणी आहे, इहे कंहिं बि वक़्तु पुलिस जे लाइ मसइलो बणिजी सघनि था? जी बिल्कुलु, काफ़ी अहिड़ा नाला बि हूंदा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके हथियारबंद आहिनि। हथियारबंदनि जा काफ़ी जेको आहे तमाज गांव आहिनि जेके कचे में मौजूदु आहिनि, पके ते उन जा राब्ता थी सघनि था, पर हिन वक़्तु जेका चुरपुर आहे उहा फ़क़ति उनजी कचे तरफ़ आहे। कोई बि ॾोहारी जेको आहे पके तरफ़ अचे थो त उहो मारियो थो वञे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हीअ जेके नाला आहिनि इहे तमामु मशहूरु नाला आहिनि। इहे हमेशह खां जेको आहे त रहंदा पिया आहिनि। इन्हनि जूं वीडियोज़ वायरल थियल आहिनि, इन्हनि जा काफ़ी जेको आहे त नुक़सान इन माण्हुनि जा कया आहिनि। उन हवाले सां इन जे ख़िलाफ़ु हिन वक़्तु ताईं काई बि कार्रवाई न थी आहे। हीअ जेके धाड़ेलनि जूं आमाज गांव कचे जे अंदरि मौजूदु आहिनि उहे उहे जो उहे मौजूदु आहिनि। हिकिड़े झंगल तेगाणी खे मारण सां जेको आहे त ईअं न चइजे त शिकारपुर में अमुन थी वियो या शिकारपुर जा जेको आहे सॼा ॾोहारी जेको आहे त असां ख़लास करे ख़तमु करे असां जेको आहे त शिकारपुर खे अमुन वारो जेको आहे शहर बणाए छॾियोसीं। त इन मां इहो ई साबित थिए थो त शिकारपुर जेका पुलिस आहे उहा टारगेटेड ऑपरेशन करे थी। कोई बि उनखे हथु अचे थो त उनखे मारे थी। बाक़ी काई बि वॾी कार्रवाई जेका मजमूई तौर ते मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस गॾिजी करे DIG या मुख़्तलिफ़ रेंज खां जेके पुलिस एहलकार या ऑफिसर्स घुराए कमांडोस घुराए ऑपरेशन कई वञे, अहिड़ी ऑपरेशन शिकारपुर में न थी आहे। ऐं नई जेको आहे त हिन वक़्तु ताईं नज़र अचे थी त शिकारपुर में ॾोहारनि जे ख़िलाफ़ु कचे जे अंदरि काई बि ऑपरेशन थी हुजे। हीअ फ़क़ति पके ते कार्रवायूं आहिनि। कोई बि पके ते हथु अचे थो, ॾोहारी उनजे मथां 5 खां 8 केस हुजनि था त उहो फुल फ्राए थी थो वञे। जी मुंहिंजो सारंग तव्हां खां आख़िरी सुवालु हूंदो त माज़ी में शिकारपुर ज़िले अंदरि जेके बि SSP साहिबान मुक़ररु रहिया आहिनि, सवाइ असांजे जेको माज़ी में हिकिड़ो बहितर SSP रहियो जसकानी साहब, उन खां पोइ अक्सर जेके SSP साहिबान रहिया उहे भोतार के भंगुलनि जे ताबे रहिया, जंहिंजे करे पुलिसिंग वारो अमल कमज़ोर रहियो ऐं पुलिस जा जवान शहीद थींदा रहिया ऐं अमन तबाह रहियो सदाईं हिन इलाइक़े जो। त मौजूदा वक़्त में अञा ताणी उहे जेके पुलिस ऑफिसर आहिनि उहे भोतार के भंगुलनि जे ताबे नज़र अचनि था?
ॾिसो न पुलिस ऑफिसर कॾहिं बि जेको आहे भोतार जे बंगले ते पाण हली नथो वञे। भोतार उन्हनि खे जेको आहे त हमेशह बाउंड कंदा रहनि था। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त माज़ी में बि शिकारपुर जूं जेके मुक़ररियूं आहिनि, बदिलियूं आहिनि, सिपाही खां वेंदे वॾो मुंशी, नंढो मुंशी, SHO खां वेंदे DIG ऐं DSP ऐं SSP लेवल जा माण्हू बि जेको आहे त सियासी बुनियादनि ते हमेशह खां सिंध में जेको आहे त मुक़ररु थींदा रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिन वक़्तु बि शिकारपुर में जेका तनवीर तुनियो जी जेका मुक़ररी हुई उहा वज़ीर आला जे दौरे खां बाद में फ़ौरन बाद में जेको आहे त कई वई हुई त हिन हमराह खे जेको आहे त हिते हाणे शिकारपुर में डिप्यूट कयो वञे ऐं हीअ जेको आहे त ॾुआरनि खे बहितर नमूने जेको आहे सिखत ॾेई सघे थो, हुन सां मुक़ाबिलो करे सघे थो। शुरूआती ॾींहंनि में त हुन तमामु जेको आहे त कंडीशन ख़राबु नज़र आई पई त मुकमिल तौर ते शिकारपुर जी पुलिस ऑपरेशन जा नारा हणी रही हुई, अफ़वाह फैलाए रही हुई। उहे जेको आहे त ईअं बि चई रहिया हुआ त असां ॾुआरनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन में शुरू आहियूं, पर हिन वक़्त ताईं काई बि ऑपरेशन कचे में नज़र न आई। ऐं हीअ जेके टारगेटेड कुझु जेके कारवायूं आहिनि उहे पुलिस जूं नज़र आयूं आहिनि, जंहिंसां जेको आहे त शिकारपुर पुलिस जो कुझु न कुझु जेको आहे मोराल बहितर थियो आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शिकारपुर जे समेत सिंध जे सभिनी ज़िलनि में सियासी असर रसूख़ बिल्कुलु हूंदो आहे, जंहिंमें जेको आहे त वज़ीर आला खां वेंदे जेके बि सियासी धुरियूं थियनि थियूं उन में जेको आहे त उन्हनि जो हथ बि हूंदो आहे त उहे जेको आहे त मुक़ररियूं ऐं बदिलियूं कराइण में जेको आहे हमेशह अॻियां हूंदा आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त IG जे लेवल जे माण्हुनि जे हवाले सां बि सियासी बुनियादनि ते जेको आहे त तकरार थी सघनि था त शिकारपुर जो SSP हुजे, DIG हुजे या SHO लेवल जा माण्हू हुजनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे उन्हनि जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं बि सियासी लेवल ते हुजनि थियूं। जी वॾी महिरबानी सारंग बपड़ असांखे शिकारपुर ज़िले जी मजमूई सूरत हाल खां आगाही ॾेई रहियो हो। सारंग बपड़ तफ़सीली तौर ते जेका हिन वक़्तु कंडीशन आहे या माज़ी में उन जा कहिड़ा कारण रहिया या जेके हिन वक़्तु बि शिकारपुर ज़िले जा लिंक रोड आहिनि उते अञा बि ॾोहारी कार्रवायूं थियनि पियूं ऐं पुलिस कचे में कंहिं बि तरह जो को ऑपरेशन करण जो इरादो कोन थी रखे। उन्हनि पंहिंजी हिकिड़ी हिकमत मिली ठाहे छॾी आहे। हिन महिल दरिया में पाणी बि आहे, उन्हनि जी हिकमत मिली आहे त जेको बि उन्हनि जी हिकिड़ी पुलिसिंग सां गॾोगॾु उनजी इंफॉर्मेशन बेसिस उहे कार्रवायूं हूंदियूं। जेको ॾोहारी पके ते निकिरी आयो, ज़ाहिर ॻाल्हि आहे उहो जेको कचे में ॾोहारी रहे थो उन जूं सभु ज़रूरतूं कचे में पूरियूं नथी थी सघनि ऐं बाक़ी ज़िंदगीअ जे वहिंवार हलाइण जे लाइ उन्हनि खे पके तरफ़ निकिरणो पवे थो। ऐं उहे पके तरफ़ जीअं ई मथे अचनि था त उहे पुलिस जी इंफॉर्मेशन तहत उन्हनि खे पंहिंजो फुलफिराए कयो थो वञे। जीअं हाणे ताज़ो ई शिकारपुर में 10 खां 12 झंगल ते गाड़ी समेत 10 खां 12 माण्हू फुलफिराए थिया आहिनि, उहे मारिजी विया आहिनि पुलिस कार्रवायुनि में। उन खां पोइ हिकिड़ी वॾी ठापुर आई आहे शिकारपुर ज़िले अंदरि ऐं कुझु न कुझु उते पुलिस जो मोराल जेको आहे बहितर थियो आहे ऐं माण्हुनि खे कुझु वैसा थियो आहे त जेकॾहिं पुलिस चाहे त उन्हनि जो अमन अमान बहाल कराए सघे थी ऐं माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾेई सघे थी। त अञा बि जेके क़बीलाई झेड़नि वारी सूरत हाल आहे उन तरफ़ जेसिताणी तवजो ॾेई पुलिस उहे झेड़ींदड़ धुरियुनि खे पाबंद न कंदी उन्हनि ॻाल्हियुनि ते त उहे क़बीलाई झेड़ा ख़तमु न कराईंदी तेसिताणी उन्हनि फैक्ट्रियुनि में अञा बि ॾोहारी पैदा थींदा। जहिड़ी तरह सां झारो बंगलाणी क़बीलाई झेड़े जे करे पंहिंजनि सां विढ़ान जे करे वञी कचो वसायो, ईअं ई के ॿिया माण्हू बि उन पंहिंजी क़बीलाई झेड़नि जे करे वरी ॿीहर वञी ॿियनि इलाइक़नि में रही कचे में रही करे उहे वरी हिकिड़ो ॿियो नासूर बणिजी सघनि था। त इन तरफ़ बि हिन सरकार खे तवजो ॾेई करे क़बीलाई जेके झेड़ा आहिनि उनखे ख़तमु कराइणु घुरिजे ऐं शिकारपुर ज़िले अंदरि अञा वधीक कार्रवाइनि जी ज़रूरत आहे त जीअं हितां जो अमुन बहाल ऐं बहितर थी सघे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।